ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट अवामी पार्कनि ऐं रांदियुनि जे मैदाननि में दाख़िला फीस वठण ते डीजी पार्क्स खे तलब करे वरितो आहे। अदालत लिखत में ॿुधणी जो हुकुमनामो जारी करे छॾियो। अदालती हुकुम बावजूद पार्क्स जा तफ़सील अदालत में पेश न कया विया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, अॼु सिंध हाई कोर्ट में अवामी पार्कनि ऐं रांदियुनि जे मैदाननि में दाख़िला फीस वठण बाबति दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी थी आहे। अदालत लिखत में ॿुधणी जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत हुकुम बावजूद पार्क जा तफ़सील अदालत में पेश न कया विया हुआ। अदालती हुकुम बावजूद उन ते जेको अदालत ॿुधणी ते डीजी पार्क खे ज़ाती हैसियत में अदालत ने तलब करे वरितो आहे। जॾहिं अदालत दरख़्वास्त जी ॿुधणी 15 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत गुज़िरियल ॿुधणी ते कंहिं मातहत पार्कनि जा तफ़सील पिणु तलब कया हुआ। अदालत रांदि जे मैदाननि ऐं उते सहूलियतनि बाबति रिपोर्ट तलब कई हुई। पार्कनि ऐं रांदि जे मैदाननि में दाख़िल थियण जी फीस वरिती पई वञे। दरख़्वास्त गुज़ार इहो ॼाणायो हुयो दरख़्वास्त में त रांदियुनि जे मैदाननि ऐं उते सहूलियतनि बाबति जेको आहे सो अदालत उन्हनि खां दरख़्वास्त ते रिपोर्ट तलब कई हुई। दरख़्वास्त गुज़ार वधीक इहो ॼाणायो हुनमें दरख़्वास्त में त पार्कनि में ऐं जेके मैदान आहिनि रांदियुनि जा उते तिजारती सरगर्मियूं पिणु जारी आहिनि, जिनखे ख़त्म कयो वञे ऐं दाख़िला फीस बि ख़त्म कई वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।